शहदाद कोट मां वाक़िए आगाह कयूं। लाड़काणे रोड ते ॻोठ भूमि वटि मोटरसाइकिल ऐं चिंची रिक्शा में टकर थियो आहे। हिकु ॼणो फौती वियो आहे, हिकु ज़ख़्मी आहे। फौती जी सुञाणप बलोचिस्तान जे शहर खुजदार वासी मीर मोहम्मद बिरोही तौर थी आहे, जॾहिं त ज़ख़्मी मोहम्मद गुल बिरोही खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। शहदाद कोट मां वाक़िए ख़बर ॾियूं पिया। लाड़काणे रोड ते ॻोठ भूमि वटि मोटरसाइकिल ऐं चिंची रिक्शा में टकर थियो आहे। हिकु ॼणो फौती वियो आहे, हिकु ज़ख़्मी आहे। फौती जी सुञाणप बलोचिस्तान जे शहर खुजदार वासी मीर मोहम्मद बिरोही तौर थी आहे। ज़ख़्मी मोहम्मद गुल बिरोही अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। शहदाद कोट मां वाक़िए ख़बर ॾियूं पिया। लाड़काणे रोड ते ॻोठ भूमि वटि मोटरसाइकिल ऐं चिंची रिक्शा में टकर थियो आहे। हिकु ॼणो फौती वियो आहे, हिकु ज़ख़्मी आहे। वठंदासीं शहदाद कोट मां शाहिद एवान खां। शाहिद आगाह कजो। जी बिल्कुल, शहदाद कोट लाड़काणे मेन रोड ते भरमी में जो मोटरसाइकिल ऐं चिंची रिक्शा में टकर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में जेको फौजदार बलोचिस्तान जे इलाइक़े फौजदार वासी जेको नौजवान आहे फ़कीर मोहम्मद बिरोही, उहो जेको आहे फॾे ते ई फौत थी आहे, जॾहिं त हुनजो जेको सौट आहे जेको ॿुधायो पियो वञे उहो जेको आहे सो सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे शहदाद कोट जी तालका अस्पताल आंदो वियो, जंहिंजी हालत गणती जोगी हुजण करे हुनखे जेको आहे लाड़काणे अस्पताल मुंतक़िल कयो आहे। होॾां जीअं ई जेके फौती ऐं जेको ज़ख़्मी आहे हुनजो शहदाद कोट अस्पताल आंदो वियो, त जेको फौती नौजवान आहे हुनजी जेका सुञाणप आहे उहा हुनजो जेको आहे सो मोहम्मद गुल बिरोही जेको आहे नाले थी आहे। ऐं हिननि जो जेको वारिस मौजूदु आहे हुननि ॿुधायो त फौजदार खां लाड़काणे तरफ़ इलाज लाइ वञी रहिया हुआ, त भरमी वेझो जेको आहे अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। वरी महिरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।